अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाबाला मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली नुक़सान, ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। वार्ड नंबर 52। ऐं कारून चयो, माण्हू गॾु थिया आहिनि, उहे चाहिनि था त तव्हां ॿाहिरि अचो, उन्हनि अहकाम शरीयत बयानु करियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन मंबर ते आया, ख़ुतबो पढ़ियो, वाइज़ फरमायो। चयो त जेको माण्हू चोरी कंदो उनजो हथु कटे करे छॾींदुसि, जेको फ़हिश अमल कंदो उनखे 80 ताज़ियाना हणंदुसि। ईअं चयो। जंहिं शख़्स ज़ना कंदो, ताक़त ख़ुदा आहे त उनखे 100 कोड़ा हणंदुसि। ईअं चयो। अगरि घरवारी अथसि त उनखे संसार कंदुसि त मरी वञे। ईअं चयो। कारून चयो, उन वक़्तु उन महिल कारून चयो, ख़वाए तव्हां ई हुजो? हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, हा ख़वाए आऊं हुजां। ईअं ॾियो। कारून चयो, बनी इसराईल वारा चवनि था त तव्हां फलाणी फ़ाहिशा सां ज़ना कयो आहे। ईअं चयो। हज़रत मूसा जन खां पुछियो, छा मूं ज़ना कयो आहे? ज़ना कयो? ईअं ॾियो। चयो, हा। आख़िर इहा औरत हाज़िर कई वई। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन खां पुछियो त मूं तोसां ज़ना कयो आहे? उन ख़ुदा जे हक़ सां चइजांइ, जे बनी इसराईल जे लाइ दरिया खे फाड़ियो ऐं मूं ते तौरेत नाज़िल कई। ईअं चयो। उन औरत चयो त न, ही माण्हू कूड़ था चवनि। ईअं ॾियो। बल्कि कारून मूंखे माल जी लालच ॾेई करे आमादा कयो त आऊं तव्हां ते बुहतान हणां। ईअं ॾियो। हीउ ॿुधी कारून कंधु करे हेठि कयो ऐं बनी इसराईल साक़त थी विया। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सजदे में वियो हलियो, ज़ारीअ सां गॾु बारगाह बारीअ में अर्ज़ु कयो, ख़ुदा वंडा, तुंहिंजो दुश्मन मूंखे आज़ारे थो ऐं चाहे थो त मूंखे रुसवा करे। ईअं ॾियो। आऊं तुंहिंजो पैगंबर आहियां, तूं मुंहिंजे ख़ातिर उन ते ग़ज़ब कर ऐं मूंखे उन ते मुसरत कर। ईअं चयो। ख़ुदा वंडा आलम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वही मोकिलियो, सजदे मां मथे खण ऐं ज़मीन खे जो चाहियो हुकुम करियो, इहा तुंहिंजी अटाट कंदी। ईअं ॾियो। इहो ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराईल खे चयो, ख़ुदा मूंखे अहिड़ी तरह कारून ते आहे मुसरत कयो, कहिड़ी तरह फ़िरौन ते मबूस, जहिड़ी तरह फ़िरौन ते मबूस कयो हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़मीन खे ख़िताब कयो, चयो, कारून खे ज़मीन ॻिहेसि। ईअं ॾियो। कारून जा पेर ज़मीन में हलिया विया। ईअं ॾियो। वरी चयो, अञा ॻिहेसि, त गोॾनि ताईं ज़मीन में हलियो वियो। वरी चयो त चेल्हि ताईं अंदरि ज़मीन में हलियो वियो। वरी चयाईं त अञा बि ॻिहेसि। ईअं ॾियो। त कारून कुल्हनि ताईं ज़मीन में हेठि हलियो वियो। कारून घणेई चयो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे रहम करण जो कसम ॾींदो हुयो। 70 भेरा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे रहम करण जो कसम ॾिनो। ईअं ॾियो। एसी ताईं जो कारून सॼो ज़मीन में हलियो वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे वही कई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते वही ख़ुदा वही कई, नाज़िल कयो, फरमायो त उन माण्हूअ 70 भेरा रहम करण जो कसम ॾिनी। ईअं ॾियो। अगरि मूंखे सिर्फ़ु हिकु भेरो चवे हा त यकीनन आऊं उनजी इमदाद करियां हा। ईअं ॾियो। मूंखे दादरसीअ लाइ पंहिंजे वेझो पाए हा। ईअं ॾियो। उनखां पोइ बनी इसराईल जिन चयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कारून खे हलाकत लाइ दुआ घुरी। ईअं ॾियो। त ज़मीन में घुसिजी वञे त ख़ुदि उनजे अमवाल ख़ज़ाने ते मुतरफ़ थिए। ईअं ॾियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो ॿुधो
त वरी दुआ कई त कारून जे मकानात अमवाल ख़ज़ानूं सभु ज़मीन में धुसिजी वञनि। ईअं थियो।